घुमणी दो सारी सिंध में GDA जो सितारो नाकाम थींदा सब सिंध जा वेरी वोट खटी दो पगारो जागी पया सिंध समूरी घर घर में आनारो जिए पगारो जिए पगारो जिए पगारो। हलो हलो इस्लाम कोट हलो काज जो सॾ थियो इस्लाम कोट में गॾु थियो। इन 215 ते बीठल GDA उम्मीदवार ऐं गुणो वज़ीर आला सिंध डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 31 जनवरी अरबा ॾींहं ते मंझंदि 2 वॻे इस्लाम कोट में हाई स्कूल लॻ पुराणे पिड़ी वारे ग्राउंड में हिक अज़ीम आलीशान जलसे खे ख़िताब कंदो। जलसे में JDA जी समूरी क़यादत पिण शरीक थींदी। तव्हां सभिनी खे शिरकत जी दावत ॾिजे थी। पारां शेर मोहम्मद शाह ऐं अनवर अली शाह इस्लाम कोट। घुमणी दो सारी सिंध में GDA जो सितारो नाकाम थींदा सब सिंध जा वेरी वोट खटी दो पगारो